ॻाढ़ो साइलीपट्टी तालको केटी बंदर तालको घोड़ाबारी में पान जो वापार कंदड़ वापारी सही अघु न मिलण करे सख़्तु परेशान। वापारियुनि जो चवणु आहे त हिकु त पहिरें तब्दीली सरकार एतिरी त महांगाई करे छॾी आहे, ॿियो असांखे पान जा सही अघु नथा मिलनि, जंहिं सबबु असां वेतर सख़्तु परेशान आहियूं। असां ग़रीब पान जो वापार करे पंहिंजे ॿचनि जो पेट गुज़र कंदा आहियूं। हिननि जो वधीक चवणु हो त गुज़िरियल 4 महीननि खां कराची, हैदराबाद, ठट्टो जे पान मंडियुनि में ॿाहिरियुनि मुल्कनि खां पान ख़रीद करे मंडियुनि में आंदो पियो वञे, जंहिं सबबु असांजे पान जा अघ घटि थियण करे असांजो वॾो माली नुक़सानु थी रहियो आहे। हिननि जो वधीक चवणु हो त असां महांगाई रेटनि ते पान ज़मींदारनि खां ख़रीद करे छॾियो आहे। अचानक मार्केट लाथ अचण करे असां वापारियुनि जो वॾो नुक़सानु थी रहियो आहे। वापारियुनि वफ़ाक़ हुकूमत ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे घुर कई त जल्द खां जल्द ॿाहिरि ईंदड़ पान ते पाबंदी लॻाई वञे त जीअं असांजे मुल्क जे पान खे सुठो रेट मिली सघे, असीं ग़रीब वापारी थींदड़ नुक़सान खां बची सघूं। यूट्यूब ते असांजे चैनल साहिल न्यूज़ नेटवर्क खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी वारे बटन खे दॿाईंदा जीअं हर ख़बर अव्हां ताईं फौरी पहुचे।